सिंध जी बजट सुभाणे अरबा ॾींहुं मंझंदि खां पोइ 3 वॻे सिंध असेंबली में पेश कई वेंदी। इन हवाले सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बजट खां अॻु में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पार्लियामानी कमेटी जो जेको आहे उहो इजलास सॾाए वरितो आहे सीएम हाउस में। अॼु सीएम हाउस में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पार्लियामानी कमेटी जो जेको इजलास थींदो उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके MPs आहिनि उहे शरीक थींदा ऐं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह नए माली साल 2026-27 जी बजट बाबति पार्लियामानी जेके कमेटी जा मेंबर आहिनि उन्हनि खे जेको आहे इतमाद में वठंदो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजनि मेंबरनि खे ॿुधाईंदो त सुभाणे जेका सिंध बजट पेश थी रही आहे उन बजट में वफ़ाक़ पारां जेको सिंध सूबे जी जेके फंड्स जी कटौती कई वई आहे उहे केतिरा फंड्स जेके आहिनि उहे कटिया पिया वञनि। उन सां गॾोगॾु माली साल 2026 जी तरक़ियाती बजट केतिरी हूंदी, उन में तरक़ियाती मनसूबा जेके आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा हूंदा ऐं उनखां अलावा हिन बजट में छा छा हूंदो ऐं नौकरियूं केतिरियूं रखियूं पियूं वञनि ऐं पघारूं केतिरियूं वधायूं पियूं वञनि। जेको ही सिंध असेंबली में जेको बजट इजलास थींदो उन बजट इजलास खां पहिरीं जेको आहे सुबुह जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध काबीना जो इजलास बि सॾाए वरितो आहे ऐं सिंध काबीना जे इजलास में सभ खां पहिरियां जेके माली साल 2025-26 जो जेका बजट जेके वाधू बजट आहे ख़र्च थी आहे उनजी मंज़ूरी बि वरिती वेंदी। उनखां अलावा ही जेका नई माली साल जी बजट आहे 2026-27 जी उन बाबति बि वफ़ाक़ी काबीना खां मंज़ूरी वरिती वेंदी। पर उनखां अॻु अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पार्लियामानी कमेटी जो इजलास सॾायो आहे। उन कमेटी जे इजलास में हिकु मेंबरनि खे इहो पाबंद बणायो वेंदो त सुभाणे जेको सिंध असेंबली में बजट इजलास थी रहियो आहे उनमें समूरा मेंबर पाबंदी सां शिरकत कनि ऐं हीअ जेका माली साल 2026-27 जी बजट आहे उन बाबति बि जेको आहे मेंबरनि खे इतमाद में वरितो वेंदो। जी।